सराड़ी बसां चौदगी में मंशियात जे सरेआम विकिरे पुलिस जी मुबैना ज़्यादतियुनि ऐं इलाइक़े में गैरकानूनी तौर तरसियल अफ़गाननि ख़िलाफ़ सियासी समाजी धुरियुनि ऐं सिविल सोसाइटी पारां एहतिजाज रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कई ऐं अख़्तरनि खां मुतालबो कयो त इलाइक़े में मंशियात जो कारोबार ख़त्म करे पुलिस जी मुबैना ज़्यादतियुनि जो नोटिस वरितो वञे। मंशियात सरेआम विकिरो पियो थिए ऐं बाक़ाइदा पुलिस हुनजी साथ ॾिए थी ऐं बजाए पुलिस जेका आहे सो खपाइण वारनि खे गिरफ़्तार करे हिते नंढड़े कारोबारनि वारनि खे अननेसेसरी तंग कयो थो वञे ऐं उन्हनि जेके मंशियात खपाइनि था लोफर टाइप जा माण्हू उन्हनि जे गॾु थी करे वरी कूड़ियूं एफआईआरूं करे थी। ॿारनि जी तादाद में अफ़गानी आहिनि जेके असांजी लोकल बनियूं वठी असांजे आबाद बनियुनि खे तबाह करे बठा हणी वेही रहिया आहिनि। SSP आबिद बलोच साहब खां ऐं SHO सराड़ी खां SHO शाहपुर चाकर खां रिक्वेस्ट आहे त हिते मंशियात फ़रोज़ जा डीलर आहिनि उन्हनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे छो त हिते नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि जूं नसलूं तबाह थियूं थियूं आहिनि। वॾा डीलर उन्हनि खे पुलिस हथ ई नथी विझे ऐं जेके नंढड़ा हूंदा आहिनि जिन्हनि जो को सपोर्टर न हूंदा उनखे ज़्यादातर गिरफ़्तार कयो थो वञे। हिते मंशियात हलाइनि पिया ऐं सॼी पुलिस खे सॼी ख़बर आहे ग़रीबनि ते वॾो ज़ुल्म आहे जो ग़रीब अगरि कैबिन थो हलाए त मंशियात खां सवाइ उनजी कैबिन नथी हले। अगरि उहे हलाइनि था त चवनि था त असांजो माल हलायो त कैबिन हलाइणु ॾींदासीं। वॾा वॾा माण्हू आहिनि उहे हिते राहे वेठा आहिनि उन्हनि खे ऐं जेके जागीरदार आहिनि जेके बठनि वारा आहिनि उहे उन्हनि खे हिते विहारे वेठा आहिनि पंहिंजी पनाह में। ऐं असां सभु हिते परमुन गॾु थिया आहियूं मंशियात जे ख़िलाफ़ ऐं दार अफ़गाननि जे ख़िलाफ़। हिते मंशियात डीलरनि जे चवण ते पुलिस ग़रीब माण्हुनि खे ॿधाए थी जिन खे डीलर चवंदा असांजो सोपारियूं या गुटको या शराब खपायो नथा खपनि उन्हनि खे पुलिस ॿधे कार्रवाई करे कूड़ियूं एफआईआरूं करे उन्हनि खे चेलान बि करे। ॿी ॻाल्हि हिते दार अफ़गानी तरसियल आहिनि असांजो उन्हनि जे ख़िलाफ़ इहो एहतिजाज आहे जेके कराची मां तड़ियल अफ़गानी बि 2-3 ॾींहं थिया हिते अचनि पिया ऐं उहे रहाइश जा बटन ते रहनि पिया। ॿ मेन इशू आहिनि हिकिड़ा अफ़गानी ॿियो हिते जेको कारोबार मंशियात जो हले पियो उन्हनि ॾाढो तंग कयो आहे हिते असांखे। जेके नंढा नंढा कारोबारी आहिनि वीचारा उन्हनि खे ज़ोरी चवनि था तव्हां खपायो जेकॾहिं उहे नथा खपाइनि त पुलिस उन्हनि जे पोयां आहे उहे वरी उन्हनि खे ॿधीनि था। सो मेन जेको आहे सो नंढनि कारोबारनि खे तंग पिया कनि उहे मंशियात डीलर उन्हनि सां गॾु केरु आहे पुलिस आहे। पुलिस गॾिजी थी अचे जेको नथो खपाए उनखे ॿधे थी पुलिस। उन्हनि मंशियात डीलरनि खे शाहपुर जी सराड़ी जी सो इहे मंशियात बंदि कयो वञे उन डीलरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। फलाणे जो माल खपायो फलाणे जो न खपायो ऐं तव्हांखे न त असां ॿधंदासीं। सो इहो पुलिस जी सरपरस्ती में इहो सॼो कमु थिए पियो। हिकिड़ो असांजो हिते ग़रीब आहे कैबिन वारो उन वीचारो छोकिरो जेको आहे त उनजो पीउ गुज़ारे वियो आहे नंढड़ो आहे उमिरि जो उनखे 2 चकर 3 चकर ॿधो अथनि। ऐं असां हिते जेके हिननि सां नौजवाननि सां गॾु आहियूं नौजवान हिकिड़ो सुठो काज़ खणी आया आहिनि जेके ई चाहिनि पिया त हिते नशो तमामु वधी वियो आहे असांजे चौदगीअ में जेको तमामु सुठो हिकिड़ो पुरअमन शहरु आहे उहो अमन अमान जी सूरत हाल ख़राबु थींदी थी वञे त हितां जी जेकी इंतिज़ामिया आहे ख़ुसूसन जेकी हितां जी पुलिस आहे या एडमिनिस्ट्रेशन आहे उनखे पंहिंजो रोल प्ले करणु खपे। ये जेको आहे सो चौदगीअ में मंशियात जेका आहे सो आम थी वई आहे उनजे मुतलिक़ रखियो आहे। ॿियो जेको आहे सो चौदगीअ जे आसपास ऐं सॼी सिंध में जेके अफ़गानी पठाण आहिनि उन्हनि अंदरि जेका तहरीक हली रही आहे गो अफ़गानी गो जे नारे हेठि उन्हनि जे ख़िलाफ़ु रखियो आहे। जीअं त तव्हां पाण ई ॼाणियो था त मंशियात हिकु जेको आहे सो अहिड़ो ज़हर आहे जेको आहे सो न बल्कि ज़हन बल्कि सॼी ज़िंदगी तबाही आणे छॾे। कैमरामैन टीम सां गॾु रियाज़ अरदारी, सिंध टीवी न्यूज़।